सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक करियो जी हर नई वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे सब खां पहिरियां मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम यकम शाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। तो दोस्तों जेकॾहिं तव्हां फेसबुक ते ऑडियो लाइव अचणु चाहियो था त तव्हांखे कुझु प्रॉब्लम अचे पियो, सो को मसइलो न आहे, कमशाद वेठो आहे न। सो दोस्तों मूं वटि जेको प्रॉब्लम आई तव्हांखे मां ॾेखारींदो, शायदि तव्हां वटि बि इहे साॻियूं प्रॉब्लम हुजे। ठीकु है, तो फेसबुक ते लाइव ऑडियो न पियो अचे, सिर्फ़ु वीडियो पियो अचे। सो लाइव ऑडियो माण्हू कीअं ईंदो, हुन लाइ हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो। ठीकु है, तो तव्हां ॾिसी सघो था समथिंग रॉन्ग। जेकॾहिं तव्हां वटि इहो ऑप्शन अचे पियो त को मसइलो न आहे, हिन जो पाण वटि हल आहे। सो सभु खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, सभु खां पहिरीं तव्हांखे फेसबुक अनइंस्टॉल करिणो आहे। ठीकु है, हिनखे अनइंस्टॉल करियो। हुन पोइ तव्हांखे अचिणो आहे क्रोम में, ऐं हिते सर्च करिणो आहे फेसबुक के पीछे 235 वर्जन। ठीक है, तो दोस्तों तव्हांखे हिते पहिरियों नंबर ते मिली वेंदो। हुन पोइ तव्हांखे अचिणो आहे डाउनलोड ते। ठीकु है, हीउ ॿियो नंबर डाउनलोड करिणो आहे। त इहो आसान तरीक़ो आहे, तव्हांखे वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा तव्हां सम्झ में अची वेंदो। सो डाउनलोड थी चुको आहे, अने कंदासीं इंस्टॉल। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, अञा ताईं चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे वठो। असां वीडियो अपलोड कंदा आहियूं तव्हांजी परेशानियूं दूर करण जे लाइ। सो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करे वठिजो। सो ही थी रहियो आहे डाउनलोड। जीअं डाउनलोड थिए त तव्हांखे मां ऑडियो लाइव ऑप्शन आणे पोइ वीडियो कट कंदुसि। ठीकु है, सो ही थी रहियो आहे डाउनलोड। बाबा थी वठ न, थी वियो। हुन पोइ हुन कंदासीं इंस्टॉल। थी रहियो आहे इंस्टॉल। तो दोस्तों नवां वर्जन में लाइव ऑडियो कोन्हे, ऐं हिन जेको वर्जन आहे 235, हिन में लाइव जो ऑप्शन आहे। तव्हांखे मां लाइव हलाए ॾेखारियां थो। हुन पोइ हुन कंदासीं ओपन। जीअं ओपन कंदासीं तव्हांखे अपडेट न आहे करिणो। ठीकु है, तो दोस्तों लॉगिन करण खां पोइ तव्हां वटि अचिणो आहे व्हाट इज़ द पोस्ट योर माइंड। ठीकु है, हुन पोइ अचिणो आहे गो लाइव ते। गो लाइव ते क्लिक कंदासीं, ऐं हुन पोइ हुनखे अलाउ कंदासीं, वरी अलाउ कंदासीं, वरी वोट कंदासीं। हुन खां पोइ तव्हां टॉप ते। ठीकु है, तव्हां हाणे ॾिसी सघो था लाइव ऑप्शन अची वियो। सो हुते तव्हां लाइव अची सघो था। स्क्रीन रिकॉर्डिंग करंटली दोस्तों स्क्रीन रिकॉर्ड भी थिए, तंहिं करे लाइव एरर नथो अची सघिजे। बाक़ी तव्हां ॾिसी सघो था हिन तरीक़े सां तव्हां लाइव अची सघो था, सिर्फ़ु लाइव स्टार्ट करण सां। ठीकु है, सो यार लाइव स्टार्ट थी। दोस्तों तव्हां उमेद थो कयां तव्हां सम्झी विया हूंदा। वधीक वीडियो जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न विसारींदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।